अरे हेठ कर ले हेठ केॾो मज़ो आहे माशाल्लाह होने दे होने हाय 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 प्री हाय पानी दे पर आयो अरे के लिए अच्छा मुझे क्या लगा मेरे के दिया चलो बड़ा जाना है ए हवा माचो नन्हा मुके प्यार मिलियो ए हवा माचो नन्हा मुके प्यार मिलियो असां भी झूला खाऊं था बाबा हिते हिते आओ आओ एक्सक्यूज मी केरा हो तवा ये बगैर के जी इजाजत से किए छी वेई रहा झूले माफ कजो मैडम असां भी ते पैसा भरया पैसा भरया पर वो ता ओडे झूलो पे ते हेटे चढ़ी जरूरत केड़ी ता नई गाड़ी तो ढाई साहब हमारी जगह शोरूम कराया है हमारे कमाल जी हां यकीन क्यों या गाड़ी के पाण ॾाढी पसंद आ गारंटी ना हां ना हमारा गाड़ी ना है यार वो यासरा यारिस ना यारिसा अच्छा ये लगे खबर है जी मोड आयो अब गाड़ी हां बहुत सारा मती गाड़ी मॉडल वडंदा आवी हां बिल्कुल हेडसो दा हेडस हाणे ये पई है ये पेरमो जी चाबी काजी पेरमो सुजुकी दी गलाने दे इन पासे बेवकूफ और गलाए केड़ा आयो बड़ा ठरकी चल न किथे माई दिसो त बस बी था रहो माइन के बस सजातो आ माई शल को मर्द दिसन उते जी वेंदी जने साथे झूल पे तां जो केड़ो कम ते वेण जो ता हवा दी हां पेरी आई अस ता खां माफ कजो असा पेरा बैठा से ता पो आयो असा ता समय ता मथे घुमो पिया त पो जो मोने स्विमिंग पूल पियो आले छा छा आए वनी दिसो एने मुजो कट किथे आया असा जो ता थोरो मनियो ता के असा कंपनी देऊ ता ओके कंपनी जरूरत ना मेहरबानी हां जी वडी आए कंपनी जूसन जुआ तो देव ओहो कंपनी जो एट ले ता ओहो छा कंदा आयो छड़ा आयो ना ना जूस विकणा था हां ता लोग भी जूस वो बसन में जो मा ता के डिठो बसन में बुलायो सॉरी आई एम सॉरी असाई पंजी कंपनी आ असाई पंजी स्टार्ट करे जूस पो खपाइना बसन में जे खपाइना न पर हो वेठो दे हां एक्सपायर जूस खरीद करे उन्होंने के साथ थोड़ो केमिकल मिलाए खपाइना अल्लाह इतनी चीज खाओ ता ना नहीं हो तो बड़े रो कहा जरा नहीं गाला सजी मेरे सेकंड पीतो तो शरबतन में होते कुछ ना था शाहरुख खान जवाब कोई धंधा छोटा नहीं होता धंधा भांक्यो तो भांक्यो मानू छा चवंदा दिसंदा त केली माई के दिसी अची ता मुके छेड़ो पे मां इन आवाज लगाइंदा त के किदा च मोटड़ा खाइंदो ता मैडम असा आवाज लगाइंदा से त साई छेड़े थी हाने वो थोर ना है जो माइन के मर्द छेड़े अच्छा ता जी तबीयत मो लगे ता किखे आवाज ना लगे ता पाण मुतमैन ओहो एड़ी भी गाल कोने एडा सुनो को ता भाई शाहरुख खान आयो आमिर खान आयो जो बस है ना अच्छा शाहरुख खान है आमिर खान अच्छे तो पहुंचा तो भले मुझे पासे में भी ओए कुराड़ा था सा जवान हूं जी न वो अञा ते स्मार्ट लगा पे ॾिसो त हीरो नु कीअं उन्हनि ते मरंदियूं आहिनि चमड़ी दा चिका चमड़ी ऐं जॾहिं सिनेमा ते उन्हनि जी फिल्म लॻंदी आहे न हीअं त मायूं वाह वाह करे उन्हनि जे पोयां लॻी असांजो तकड़े यूट्यूब ते लॻंदियूं आहिनि फिल्मूं हा तव्हां वॾा बेटा पंख हाणे वञो पंहिंजो कमु कयो हरूभरू मुंहिंजो मथो न खाओ ओ नंबर ॾींदी नंबर चुपल जो मोबाइल जो दे ना मोबाइल जो नंबर त मां इहे कोन्हे असा कड़ी चप्पल वठड़ी ये ना असा लेडी चप्पल पड़ी ना 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 बुधा तव्हांजे मोबाइल औकात कोन्हे त कंहिंखे शॉपिंग करायो और मोबाइल नंबर घणे था ॾियो मां नंबर हां पैसा था वठो चओ जो ता ये न ॾिना मतलब पैसा था ॾिना मैडम माफ कजो असा जे पर हकीकत आहे त असा थोड़ो हथ लायो ॾाढी थी हथ लायो ने भाई बारन वा कढायो पर त कढायो अॼु तो मां न ॾिदल पाणा ॾाढी थी हथ लायो मैडम ॾिसो केतिरा असल में असां मायूं एॾियूं चङियूं न आहिनि जिन सां वेही फोटो कढाए रहिया आहियूं असां बि ट्राई आईसीं ठही त ठीकु आहे न त अलाए भाई ड्रामा बाज़ माण्हू आहिनि तोहफ़ा यार कहिड़ा माण्हू अची विया आहिनि वेही बि न सघिजे